सभिनी भाइरन के भाइटन के क़यामत ताईं आबाद फरमा। साईं ADPP मरहूम साईं गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के जन्नतुल फिरदौस में करीम आका जो पड़ोस पाड़ो कचहरी ऐं गुलाम अम्मा ज़ैनब जो वास्तो थी नसीब अता फरमा। ओ मौला साईं गुलाम मुस्तफ़ा साईं जे बचड़न के पुटन न्याणन के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साहब के अब्दुल रहीम मंगी साईं जे सभिनी भाइरन के बचड़न के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं वारन जो नंढड़ो जेको चाक न आहे उनखे सेहत बि ॾे ऐं मौजज़े सां हयाती बि वॾी ॾे। महबूब जे सदके या दुआ अॼु क़बूल फरमा। ओ मौला जेके बि मंगी हिन दुआ में शरीक आहिनि चौधरी ज़ैनब जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं बच्चा ऐं घर शादो आबाद फरमा। ओ मौला हिननि जे रोज़गारनि में पोखुनि में खजुनि में इज़त में दीन में बरकतूं अता फरमा। साईं हाकिम अली शेख साईं जा दुख दर्द दूर फरमा। जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी ते असांजे बचड़नि ते जेके बि मुश्किलातूं आहिनि उहे सभु चौधरी तहीर जो वास्तो थी उहे सभु मुश्किलातूं दूर फरमा। जंहिं साईं गुलाम रसूल साईं बाबा वारनि खे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। फ़कीर मोहम्मद साईं खे वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचाओ। मस्जिद अक्सा जी फ़लस्तीन जी मदद फरमा। ओ मौला सॼी कायनात जे मोमिननि जी मदद फरमा। महबूब जी उम्मत खे शिया सुन्नी जे झगड़नि खां बचाओ। हर सुन्नी जे घर हर शिया जे घर हर वली जे दरगाहुनि ते लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। सलवात मुबारक।